मुफ़्त किताबनि जी विरासत ग़रीब दोस्त सखर जी तरफ़ां। शुक्र अलहमदुलिल्लाह 22/4/2026 जे होशियार ऐं हक़दार ॿारनि में मुख़्तलिफ़ क्लासनि जा नस्ब किताब टोटल 300 खां शागिर्दनि में विराया विया। इंशाअल्लाह जल्द ग़रीब दोस्त शागिर्दनि खे फ्री कापियूं बि ॾिनियूं वेंदियूं। उन जे लाइ अव्हां जो आॾो बार बार अपील था कयूं त हिन नेक कम में हथ वधायो त जीअं ग़रीब ॿार पढ़ण में मदद थी सघे। उमेद आहे त अव्हां असांजे सॾ खे वराईंदव ऐं असांजी कयल ख़िदमत अव्हां जे आॾो आहिनि। साथ सलामत ग़रीब दोस्त सखर जो अॻुवान इमरान अली खोसे जी महिनत जारी आहे जेका अव्हां साम्हूं ॾिसी सघो था। इमरान अली खोसो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो हर साल जीअं हिन साल बि उन ग़रीब मिसकीननि ॿारनि जे न पढ़ाईअ जे करे असां ग़रीबनि जे मदद तौर ते कापियूं पेंसिलियूं पेनियूं ऐं कोर्स सां गॾोगॾु स्कूल ड्रेस बि ॾिनी वयूं आहिनि ऐं अव्हां जो साथ खपे जीअं अॻिते बि ग़रीब मिसकीननि ॿारनि खे पढ़ाईअ में मुश्किलात नज़र न अचे। हिन नए कम में हथ वधायो ग़रीब दोस्त सखर जो अव्हां जो दोस्त